अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में पहली कार आवां सायरा सुमरो इन बुलेटिन में सबका पहिरीं का नज़र हेडलाइन ते। ईरानी घरू वज़ीर इस्कंदर मोमनी जी यादगार पाकिस्तान ते हासिली गुल रखिया फातिह खानी FCG दस्ते पारां सलामी। ईरानी घरू वज़ीर अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां मुलाक़ात कंदो। इस्कंदर मोमनी चयो आहे त ईरानी सदर जे दौरे में कुझु मामलनि ते इतफ़ाक़ थियो हो, उन्हनि ते अञा अमल थियणो आहे। गिलगित बिल्तिस्तान के वरी वज़ीर एडवोकेट अमजद हुसैन जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात। गिलगित बिल्तिस्तान के मामलों के ख्यालन की ॾे वठ। नायब वज़ीर आज़म इसाक डार भी शरीक। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत गिलगित बिल्तिस्तान लाइ 100 मेगावाट शमसी तवानाई के मनसूबे ते कम करे रही है। अवाम की फलाह लाइ नई हुकूमत सां गॾिजी कम करण लाइ पुरज़म आहियूं। आज़ाद कश्मीर में चूंड सरगर्मियों उरूज ते पहुंची वयूं। नवाज़ लीग जो अॼु मुज़फ्फराबाद में जलसो। नवाज़ शरीफ ऐं मरियम नवाज़ खिताब कंदा। वफ़ाक़ी सलाहकार राणा सनाउल्लाह अमीर मक़ाम में ॿियनि अॻुवाणनि पारां जलसे जे इंतज़ामनि जो जाइज़ो। पीपल्स पार्टी अॼु नकियाल में ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। जलसे के बिलावल भुट्टो खिताब कंदो। अमेरिका की ॾींहं रात भी ईरान मथा बमबारी। ईरान के फौजी कमांड सेंटर के निशानो बनाने की दावा। ईरानी मीडिया मूजिब कशम बेट बंदर अब्बास चारहबार ऐं अस्फहान में धमाकन जा आवाज ॿुधा विया। अमेरिकी सेंटकॉम चयो आहे त ईरान जी फ़िज़ाई दिफ़ाई सिस्टम के निशानो बणायो वियो आहे। हमलनि जो मक़सद ईरान की सलाहियत घटाइण आहे। ईरान जा उर्दन कुवैत ऐं बहरीन मथा जवाबी हमला जारी। पाकिस्तान इनकलाब पारां बहरीन में एमेज़ॉन जे डेटा इंफ्रास्ट्रक्चर ते हमले की दावा। पाकिस्तान इनकलाब जो चवण है त बहरीन में अमेरिका के एक वापारी हदफ के क्रूज़ मिसाइलन से निशानो बणायो वियो। हमलो दारखोरीन में बुनियादी शहरी ढांचे मथा अमेरिकी हमले के जवाब में कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पंजाब पारां खोलियल जलालपुर केनाल तकरारी केनालनि में शामिल न हो। जलालपुर केनाल बाबति असांजो केस CCI में आहे। सिंध के पाणी विछ बाबति इरसा जे तरीक़ेकार ते हमेशा एतराज़ रहियो आहे। टिन सूबनि के पाणी खोर जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। पंजाब सरप्लस पाणी पियो खणी। कराची में तकरीब के खिताब कंदे मीडिया से ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त सिंध वाहिद सूबो आहे जिते गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन लाइ थर्ड पार्टी इंश्योरेंस लाज़मी करार ॾिनी वई आहे। मोटर व्हीकल तरमीमी एक्ट तहत हादसे जे पोती जे वारसनि खे 7 लाख, ज़ख़्मियुनि खे 5 लाख रुपया मिलंदा। इंश्योरेंस कंपनी 45 ॾींहनि अंदर मुआवज़े जी अदायगी जी पाबंद आहे। सिंध में ॿार गुम थियण ते ॾुख आहे पर कानून हथ में न खयो वञे। मीरपुर माथे में DSP ऑफिस जो रीडर लेडी एहलकार खे हिरासा करण ते नौकरी मां बरतरफ़। लेडी एहलकार किरण शेख की दरखास्त ते जांच बैदि कार्रवाई। SSP अनवर खैतान चयो त लेडी एहलकार किरण शेख रीडर शाहनवाज़ पंबरो मथा मोबाइल फोन ज़रिए मुसलसल हिरासत ऐं ब्लैकमेल करण जो इल्ज़ाम लगायो। जांच में दुरिन जा बयान कलम बंद किया विया। एहलकार शाहनवाज़ पंबरो पंहिंजे ॾोह जो इतराफ़ कयो। पुलिस खाते जे साख के नुक़सान पहुचाइण ते खेसि नौकरी मां बरतरफ़ कयो आहे।